खिप्रो मां ख़बर ईंदाल त खिप्रो में STP पारां तकरारी केनालनि खिलाफ़ रैली कढी वई। केनाल समूरा नामंजूर जा नारा सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवाननि जंहिंमें STP तलका सदर उस्मान कुंबर, लूणो भील, कृष्ण मेघवाड़, अली नवाज़ भट्टी, चेतन भील, हुसैन तुर्क ऐं शेरिन ॻोठाणनि पारां डॉक्टर रस्ती मीरप्रकाश रोड खां खिप्रो वाह ताईं पैदल रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में शरीक माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी मुसलसल 6 महीने खां वठी डॉक्टर कादर मक्सी जी अॻवानी में सिंध जे वण वस्ती वञी माण्हुनि खे कैनाल जे ख़िलाफ़ सजागी ॾिनी। उन जे लाइ मुसलसल जदोजहद में आहियूं। अॼु हुक्मरान जो अखियूं खुलियूं आहिनि त सिंधी हिकिड़ी वॾी ताक़त आहिनि। असांजो मुतालबो आहे अॼु जेकॾहिं कैनाल नाथ न कयो वियो त सॼी सिंध सुजाग थी सख़्तु घेराव कयो वेंदो। पंजाब जा रोड ब्लॉक रहंदा जेसि ताईं कैनालनि जो ख़ात्मे जो ऐलान न कयो वियो। पंजाब वारनि खे इहा भुल आहे। सिंधी माण्हू हींअर जागी चुको आहे, सिंध सुजाग थी चुकी आहे। सिंध हींअर मज़म्मत करे हाणे सिंध मज़ामत करण लाइ तयारु थी चुकी आहे। सिंध जो माण्हू, सिंध जो बाशोर, सिंध जो वकील, दानश्वर, हारी, पोरियत, मज़दूर, डॉक्टर, हर सिंध जो माण्हू हाणे पंहिंजी मज़ामत करण लाइ तयारु आहे। इहो पंजाब साम्राज्य खे भुल आहे त असां इहे 6 कैनाल कंदासीं। हीअ 6 कैनाल त थिया, असां हिकिड़ी खंदी मीनार खोलणु ईंदासीं। असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जेको 6 कैनाल जेको अदावत जो जेको सोचियो पियो आहे इहो नामंज़ूर। हिन सां हिकु ई मुतालबो आहे जेको सिंधूअ ते धाड़ो जेको पंजाब आयो आहे ऐं जेके 6 कैनाल ठाहिया पिया वञनि उन्हनि खे रद्द कयो वञे। ऐं असां इहो सिंधी माण्हू हाणे इहा पंजाब खे दावा सां चऊं न रुगो असांजो पाणी बंदि करे धाड़ो कैनाल जेका हल था कयो असां कैनाल बि बंदि कराईंदासीं, सिंध जो गैस बि बंदि कराईंदासीं, सिंध जी बिजली बि बंदि कराईंदासीं त अव्हांखे ख़बर पवंदी त सिंध जेका आहे पंजाब जो पालणहार आहे। सिंध बंदि थी वञण खां पोइ पंजाब यतीम थी वेंदो। वफ़ाक़ ऐं पंजाब चोलिस्तान जूं बंजर ज़मीनूं आबाद करण ख़ातिर सिंध जूं सरसब्ज़ ज़मीनूं बंजर बणाइण चाहे थो। समुंड सिंध जी लखीं एकड़ ज़मीन अॻी गिड़काए चुको आहे। सिंध दुश्मन मंसूबो फौरी तौर ते बंदि कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।